सरहाड़ी का रिपोर्ट कर रहा है आबिद कीरियो। सरहाड़ी में पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग जे पारां हुकूमत पारां बजट में अवाम ते बिजली के बिलन ते गाटे टोड़ ज़ालमानो टैक्स लगाइण ते पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग ज़िले सांगड़ के सदर हसन महमूद, तालका सदर खालिद हमीद, आबिद कीरियो, माजिद जमाली, मजहर अली, यासिर अली की अगवानी में रैली कड़ी प्रेस क्लब सरहाड़ी आडो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो हयो वियो। हसन महमूद मुज़ाहिरे के खिताब कंदे चयो त हुकूमत महांगाई के इन दौर में बजट में अवाम के मथा बिजली के बिलन ते गाटे टोड़ ज़ालमानो टैक्स लगाए अवाम का जीण जो हक़ खसे वरतो है। जॾहिं त बिजली गैस जो सॼो ॾींहुं लोड शेडिंग, अवाम परेशान है। मथा बिजली गैस पेट्रोल दवाउन ते टैक्स लगाए अवाम का जीण जो हक़ खसे वरतो है। ऑफिसरन, ब्यूरोक्रेट्स ऐं ॿियनि आला अमलदारन के मिलंदड़ मुरादूं ख़त्म कयूं वञनि। एक मुल्क में हिकड़न खिलाए अलग कानून है जैमें उन्हनि खे सब सहूलतूं मुयसर आहिनि, जॾहिं त ॿियो तबको अवाम है जंहिं ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टैक्स लगाए मुल्क के सड़भिन पोस्टन ते वेठलनि खे उन टैक्स के पैसनि मां बिजली, गैस, सेहत जो सहूलतूं, पेट्रोल मुफ्त में ॾिनो पियो वञे। उहे सभु मराहतूं ख़त्म कयूं वञनि। हुकूमत बिजली ते लगायल ज़ालमानो टैक्स ख़त्म न कयो त सॼे पाकिस्तान में पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग रोड बंद करे सख्त एहतजाज कंदी। काजी अमन खां रिपोर्ट कर रहा है साहिल लाखो। अगर जल्द सना राहू बासियाब न थी तो 25 जुलाई ते काजी अमन क़ौमी शाहरा ते धरणो हणियो वेंदो। तफ़सील मूजिब 9 महीना अॻु काजी अमन थाणे जे हद ॻोठ हाशिम राव मां मुबैना अगवा थी वियल शादीशुदा नारी सना राहू जी बाज़ियाबी लाइ वारसन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि STP SUP जिस्कम पारां जीलानी पेट्रोल पंप खां प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे मुगवी सना राहू जी बाज़ियाबी लाइ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अमजद राहू, डाडो मर, MB डाहिरी, कुर्बान मर, फिदा हुसैन कोरी, इरफान राहू, गुलाम शबीर संगरा ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त काज़ी अमन पुलिस अगवा थियल नारी सना राहू खे बाज़ियाब कराइण में मुकमल नाकाम थी चुकी है। नई बाज़ियाबी लाइ के बि एतमाद जोगा उपा न पई वठे। हुननि चयो त नारी घोटके जे सरदार मीर खालिद लुंड जे माण्हू नाले नसर अली लुंड ऐं समीर हुसैन लुंड वटि क़ैद है, पर पुलिस मीर खालिद लुंड जे करे का बि कानूनी कार्रवाई करण लाइ तैयार न आहे। वारसन चयो त नारी सना राहू खे कोर्ट में पेश कयो वञे। असांखे ख़दशो आहे त असांजी छोकिरी जेरी आहे या खेसि मारे छॾी अथनि। जेकॾहिं जल्द खां जल्द नारी बाज़ियाब न थी त काज़ी अमन में नेशनल हाईवे 25 जुलाई ते धरणो हणी बंद करण जो ऐलान करियूं था। झिरक खां रिपोर्ट कर रहा है लखानो झिरकाई। GSN महाज ज़िले ठटे जे कांग्रेस पार्टी वाइस चेयरमैन सैयद नवाज शाह बाडाई जी सदारत में थी गुज़री इजलास में ख़ुसूसी शिरकत मरकज़ी जनरल सेक्रेटरी गफ्फार मीरजत, डिप्टी सेक्रेटरी जुल्फकार बुलेदी, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अयाज सोलंगी, जावेद उमरानी कई। ज़िले सदर अमजद छोरो, ज़िले अगवान जावेद नाहियो, मुर्तज़ा लाशारी, अली हैदर लाशारी, लतीफ़ नाहियो, रज़ाक लाशारी, जुल्फकार मीरानी, मंठार नारेजो ॿियनि कारकुननि जे वॾे अंग में शिरकत। इजलास में सिंध जे मजमूई सियासी सूरत ज़िले अंदर वधंदड़ धारी आबादकारी, ज़मीनुनि ते किंझर ते कब्ज़े ऐं बदअमनी ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार थियो। सॼी तबाही जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत चूंडियल नुमाइंदनि DC ठट्टो ऐं SP ठट्टो खे करार ॾिनो वियो। सियासी ऐं तंज़ीमी सरगर्मियूं वधाइण ते इतफ़ाक़। मीरपुर खास का रिपोर्ट कर रहा है सोमार समय जो घर में लखें रुपयनि की चोरी थी। हद जी पुलिस के दरख्वास्त ॾिनी। पुलिस चोर के गिरफ्तार करे लेती लेती बद आज़ाद करे छॾियो। अहिड़ो इसार उमरकोट सिटी थाने जे हद ॻोठ निमाणो छावासी ॻोठाणे सोनू कोहली मीरपुर ख़ासि पहुची सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे कयो। मुतासिरा ॻोठाणे सोनू कोहली वधीक चयो त कुझु ॾींहं पहिरीं इलाइक़े वासी प्रेम कोहली ऐं संदसि भाउ आचार कोहली घर अंदरि घिड़ी घर में पयल 1,15,000 रुपया रोक रक़म, चांदीअ जा ज़ेवर, घर जा कागज़ चोरी करे विया आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त ॼाणायल चोरनि ख़िलाफ़ उमरकोट सिटी थाणे ते ॾिनी। पुलिस पारां आचार कोहलीअ खे गिरफ़्तार करे बाद में लेती एवज़ आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस पारां कूड़ा दिलासा ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त ॼाणायल चोर सरेआम आज़ाद घुमी रहिया आहिनि, जिन पारां किथे शिकायत जी सूरत में मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस चोरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। मुंहिंजो सभु कुझु चोरी थी वियो आहे, पर केर बि दाद फरियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। ॻोठाणे चयो त ॼाणायल माण्हुनि मां ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। मुतासिरा ॻोठाणे वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे चोरी थियल रोक रक़म ॿियो सामान वापसि ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
उमरकोट खां रिपोर्ट कर रहा है सूमार समेजो। उमरकोट बल्दिया इंतजामिया जी नाअहली सबब उमरकोट वार्ड नंबर 6 जे इलाके समेजो पाड़े जा रोड रस्ता गटर नालिन जो गंदो पानी रोडन रस्तन ते काहे पे इलाके जा रोड रस्ता तलाव जो मंजर पेश करण लगो, जॾहिं त इलाके में एक मस्जिद आशियाने सिद्दीकान कब्रिस्तान है जिते गटर नालिन जो गंदो पानी वहण लगो। इंतजामिया गायब निमाजी सख्त परेशान। उमरकोट इंतजामिया जी नाअहली सबब उमरकोट वेरो रोड समेजो पाड़ो समेत ॿिया इलाइक़ा गंदगी जे ढेर में तब्दील थी विया आहिनि। इंतजामिया पारां उन्हनि इलाइक़नि जी सफ़ाई न थियण सबब इलाइक़े जा रहवासी सख़्त परेशान में मुब्तला आहिनि। तफ़सील मूजिब बल्दिया उमरकोट इंतजामिया जे अदम दिलचस्पी ऐं काउंसलरनि जी लापरवाही सबब वार्ड नंबर 6 जी समेत ॿियनि इलाइक़नि में गंदगी ऐं कचरे जा ढेर लॻल आहिनि, जंहिं करे बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि ऐं इलाइक़े जा रहवासी परेशान आहिनि। इलाइक़े वासियुनि अब्दुल रज़ाक, खादिम हुसैन, मोहम्मद काइम ऐं कुर्बान समेत ॿियनि जो चवणु आहे त गंदगी ऐं बदबू सबब असांजा ॿारड़ा बीमार थी पिया आहिनि ऐं गटर नालियुनि जे गंदे पाणीअ जे उन ढेर मां निमाज़ी निमाज़ ते वञण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि वधीक चयो त इलाइक़े में गंदगी जे हवाले सां असां आला अख़्तियारनि खे केतिराई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि तदारुक न कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर उमरकोट खां ॼाणायल इलाइक़नि में गंदगी जो नोटिस वठी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। फौरी तौर ते सफ़ाई जो इंतज़ाम कयो वञे। खैबर खां रिपोर्ट कर रहा है अजीज कुल खैबर। मटियारी सब डिवीजन हेस्को लेबर यूनियन जे सिलेक्शन थी गुजरी, जंहिंमें चेयरमैन फयाज अहमद मेमून, वाइस चेयरमैन गुलाम मोहम्मद ख़ासकिली, जनरल सेक्रेटरी खुदाबख्श ख़ासकिली, जॉइंट सेक्रेटरी शहाबुद्दीन ख़ासकिली जन खे चूंडियो वियो। उन मौके ते लेबर यूनियन जे मज़दूरनि, लाइनमैननि, LSS, SDO आफ्ताब चांडियो, सोहराब साटी, मोहम्मद अली, गफूर, अमजद असलम, परवेज, गुलाम अली ख़ासकिली ऐं ॿियनि नए चूंडियल चेयरमैननि फयाज अहमद मेमून ऐं ॿियनि उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। संजूरो मां ख़बर शामिल कयूं था। हैदर बशकर चांग जी रिपोर्ट मुताबिक़ त संजूरो हेसिको झवुलु सब डिवीज़न हाइड्रो यूनियन जूं चूंडूं अब्दुर्रज़ाक जट बिना मुक़ाबिले चेयरमैन चूंडिजी वियो। तफ़सील मूजिब हेसिको झवुलु सब डिवीज़न जूं चूंडूं ज़िले हेडक्वार्टर सांगड़ में थी गुज़रियूं, जंहिंमें अब्दुर्रज़ाक जट सब डिवीज़न झवुलु बिना मुक़ाबिले हाइड्रो यूनियन जो चेयरमैन चूंडिजी वियो। दोदो खान शेख वाइस चेयरमैन ऐं जनरल सेक्रेटरी गुलाम हुसैन जलालानी मुतफ़िक़ा तौर ते कामयाब थी विया। मीरपुर ख़ास मां ख़बर शामिल कयूं था। सूमार समीज जी रिपोर्ट मुताबिक़ त मुड़ुसु शराफ़ जो मवाली आहे। घर में गैर औरतूं वठी अची अयाशी कंदो आहे। मना करण ते मुड़ुसु ॾेर ऐं ससु पारां सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाए ॻिचीअ में रसो विझी फाउ ॾियण जी कोशिशि कई। रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची जान बचाई। अहिड़ो इज़हार नगर पार्क थाणी जद ॻोठ चणानत वासी औरत लक्ष्मी कोयली पंहिंजे वालिद ॾेराम ऐं मासूम नियाणी समेत मीरपुर ख़ासि पहुची साफ़ हिन अॻियां दाऊं कयूं। मुतासिर औरत लक्ष्मी कोयली वधीक चयो त मुड़ुसु सोमजी कोयली ऐं ॾेर परीमो कोयली घर में कचो शराफ़ उठाए वेकरो करण समेत वापराइनि था, जॾहिं त मुड़ुसु सोमजी गैर औरतूं घर में आणे अयाशी कंदो आहे। मुंहुं पारां मना करण ते मुड़ुसु सोमजी ॾेर परीमो ऐं ससु नीमा पारां सख़्तु तशद्दुद जो निशानो बनाइण बैदि ॻिचीअ में रसो विझी फाउ ॾियण जी कोशिशि कई। रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची जान बचाई, जंहिं बैदि मुड़ुस पारां माइटनि पारां ॾेज में ॾिनल सोने चांदी जा ज़ेवर चुपायो माल फुरे 8 मीन जी न्याणी समेत घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। जॾहिं त औरत जे वालिद ॾेराम चयो त अहिड़ी शिकायत हद जे पुलिस खे ॾिनी आहे, पर पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। नाठे ऐं हुन जे भाउ पारां न्याणी खे क़त्ल करण समेत मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां मिसकीननि जी केर बि दाद फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहियूं। मजबूर थी हिते पहुता आहियूं। मुतासिर औरत ऐं संदसि वालिद वास्तेदार इख़्तियारनि खां परज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ास मां ख़बर शामिल कयूं था। सूमार समीजो जी रिपोर्ट मुताबिक़ त मेयर अब्दुर्रऊफ़ गोरी जे सदारत हेठि संदसि ऑफिस में 10 मुहर्रमुल हराम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ गॾिजाणी मुनक़िद। मीरपुर ख़ास जे मेयर अब्दुर्रऊफ़ गोरी चयो आहे त 10 मुहर्रमुल हराम दौरान मजलिसनि ऐं जुलूसनि जे गुज़रगाहुनि ते सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम वधीक बहितर कया वेंदा, त जीअं 10 मुहर्रमुल हराम दौरान मातमी जुलूस आसानी सां गुज़री सघनि। अहिड़ियूं ॻाल्हियुनि जो
जो इज़हार हिन पंहिंजे ऑफिस में महरमुल हराम में लाॻापियल मसइलनि जे हल जे हवाले सां मुख़्तलिफ़ इमाम बारगाह जे मुंतज़िमीन सां गॾिजाणी कई। गॾिजाणी जी सदारत कई। हिन वधीक चयो त महरमुल हराम जो महीनो असांखे दीन जे सरबुलंदी लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुर्बानी जी यादि ॾियारे थो। तंहिं करे मजालिस ऐं जुलूसनि जे हवाले सां जेके बि मसइला दरपेश आहिनि उन्हनि खे तरजीह बुनियादनि ते हल कयो वेंदो। उन करे मां पाण हंगामी बुनियादनि ते मुख़्तलिफ़ इमाम बारगाह जे मुंतज़िमीन खां दरपेश मसइला मालूम करे रहियो आहियां त जीअं उन्हनि खे हल करे सघिजे। मेयर अब्दुरऊफ़ गोरी वधीक चयो त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां उशरा महरमुल हराम जे मजलिसनि ऐं जुलूसनि खे दरपेश मसइलनि जे फौरी हल लाइ मुकमल कॉन्टिजेंसी प्लान जोड़ियो वियो आहे। उन हवाले सां कॉर्पोरेशन फोकल प्रेस मुक़ररु करे कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कयो वेंदो। हिन चयो त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां मीरपुर ख़ासि जे शहरनि खे पीअण जे पाणी जी फ़राहमी लाइ दरपेश मसइलनि जे हल लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खयां विया आहिनि ऐं चयो त उशरा महरमुल हराम दौरान पाणी जे सबीलनि जूं कैंपियूं पिणु क़ाइमु कयूं वेंदियूं। उन मौक़े ते डिप्टी मेयर समीरा बलोच, चीफ म्यूनिसिपल कमिश्नर रफ़ीक सैड, डिप्टी कंट्रोलर सोल डिफेंस फ़हीम मेमण, मौलाना सैयद ज़िया हैदर नकवी, वाहिद हुसैन पहलवानी, सैयद सगीर नकवी, मुख़्तलिफ़ इमाम बारगाह जे मुंतज़िमीन सिजावल मां ख़बर शामिल कयूं था। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त बासरनि पारां घर साड़ण ते नौजवान जो एहतिजाज इंसाफ़ जी घुर। सिजावल ॻामड़ा स्टॉप जे ॻोठ आदम पारेड़ी जे रवासी फैसल पारेड़ी सूरज सिजावली प्रेस क्लब ते पहुची एहतिजाज कंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु पहिरियां नाले क़यूम पारेड़ी, शौकत पारेड़ी ऐं शेर शबीर पारेड़ी वारनि मूं ते ऐं मुंहिंजे ॿारनि बचनि तोणी औरतुनि ते तशदुद करे मुंहिंजे घर खे बाहि ॾेई घर में मौजूदु सभु सामान साड़े रखो करे छॾियो। हिन चयो त अहिड़े वाक़े जी सिजावल थाणे ते NC पिणु कटराई आहे, पर पुलिस साम्हूं जे धुर खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। आउं ग़रीब मिसकीन पखाए टोआ ठाहे घर जो गुज़र कंदो आहियां। हिन गर्मी जे निटण उस में मुंहिंजा बचा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिर IG सिंध DIG हैदराबाद SSP सिजावल खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ करे मथे ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।